उस्ताद हकम तू पाण खे वॾो सुगड़ थो सम्झी। हाँ हाँ अॼु मुंहिंजी गुजारिश अचे थी भञी वेंदो सलाम कंदुसि। वाह साईं वाह। हाँ बाबा तू गुजारत ॾे असीं वॾा सुघड़ आहियूं बाबा हीअं भितर आंगुर हणी भोर करे था ॾियूं अचे थी गुजारिश। हाँ साईं गुजारिश चए थी औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो हाणे ॻोल्ह थो ख़बर पए। वाह साईं वाह। औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? इल्म जो छा कंदो? इल्म जो छा कंदो? इल्म जो साईं अखर बचे साईं न्याज़ निवड़त बचे इल्म जो सबक कोन थी चए बचे लिख पढ़ बचे को पेन बचे को कलम बचे को गाढ़ी का पेन का कारी पेन बचे को तावीज़ इल्म जो बचे। अल्लाह वाह साईं वाह। औरत खे अधु राति जो इल्म जो छा इल्म जो कंदो? छा कंदो? औरत खे औरत कारी बचे कि जी कोढ़ी के बचे अनपढ़ के बचे पढ़ लिखे बचे। वाह साईं वाह। औरत ॿोड़ीअ खे इल्म जो छा कंदो? बचे हाँ बचे गूंगीअ खे छा कंदो? बचे नाबीन औरत खे इल्म छा कंदो? बचे हाँ बचे। मंडी लूली लंगड़ी औरत खे इल्म जो छा कंदो? वाह वाह बचे बचे वाह साईं वाह। औरत खे इल्म जो छा कंदो? इल्म जो को अखर बचे को ज़ेर ज़बर बचे पेश बचे मद इल्म जो मद बचे। हाँ न जी वाह वाह बचे फोट इल्म जो छा कंदो? बचे बचे। वाह साईं वाह। वराए ॾे साईं गुजारत चए थी औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? वाह साईं वाह। औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? को हा न छा कंदो? बचे को जी बचे जानी जिगर छा कंदो? बचे औरत खे साईं वाह साईं वाह। औरत का बच्ची नंढड़ी मासूम खे इल्म जो छा कंदो? बचे बचे। औरत जी नंढड़ी हाँ बचे वाह साईं वाह। औरत खे इल्म जो छा नंढड़ी, हाँ, सभु हाँ लॻनि नंढी औरत नंढी साईं औरत आहे न। हाँ बिल्कुलु बचे वाह साईं वाह। औरत खे इल्म जो छा कंदो? इल्म जो फोट छा कंदो? बचे हाँ बचे को प्यार बचे को मोहब्बत बचे को न्याज निवड़त बचे सी को बचे ख्याल बचे को कुर्ब बचे को अदी मासी नानी खे छा कंदो? बचे को अदा खे छा कंदो? बचे। अल्लाह वाह साईं वाह। साईं गुजारत चए थी औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? इल्म जो छा कंदो? साईं वाह साईं वाह। इल्म जो लिखण वाह वाह जा फेल थियण इल्म जो बचे जा इम्तिहान पास करण इल्म जो बचे हाँ? बचे बचे वाह साईं वाह। औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? अधु राति जो इल्म साईं सी को पारो वाह जो के वाह रे उस्ताद हकम वाह वाह सी पारो वाह वाह ताड़ी अदा सजी कर। साईं गुजारत चए थी औरत खे अधु राति जो इल्म जो छा कंदो? वाह वाह। साईं औरत आहे सोणी औरत ऐं इल्म आहे सी पारो। चए थो सोणी खे अधु राति जो सी पारो छा कंदो? वाह साईं वाह। वाह साईं इल्म जो मद सी पारो वाह साईं वाह साईं औरत सोणी वाह साईं वाह। जीअं त प्यारा दोस्तो ही गुजारत ॾिनी मुमताज़ मौलाई शहर सकण वारे ऐं हिन गुजारत खे भितर आंगुर हणी भोर करियो फ़कीर हाकिम अली। त जीअं प्यारा दोस्तो ही वीडियो तमामु सुहिणी ऐं घणे खीर वारी बिल्कुलु गुजारत आहे। हिन वीडियो खे अॻिते लाइक कमेंट ऐं शेयर लाज़मी कजो। सिंध वासियो जीए सिंध जी ॿोली सिंध सलामत साथ सलामत। वॾियूं महिरबानी। महिरबानी।